रातोदिरो में रियान दस्तरखान तरफा सोशल वर्करन मीर मुलाबख्श बिरोही जफर लांगा अहमद अली वेसर ऐं जी निगरानी हेठ जनरल बस स्टैंड ते शहरियुनि ऐं मुसाफ़िरनि लाइ इफ्तार पार्टी जो इतमाम किया वियो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले वर्किंग कमेटी मेंबर सरदारज़ादा मीर सोबदार खान जलबाणी ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते शहर के मोअज़्ज़िज़न मीर फैज़ नवाज़ खान जलबाणी, अल्लाह वराय उमरानी, मौलवी निसार सुमरो, वकार सुमरो, आशिक अली सुमरो, अब्दुल गफ़ार रिंद समेत ॿियनि शिरकत कई। हवाले से उन्हनि अवाम जो सहारो वेब टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त भलारे महीने जे उन में हे दस्तरखान रखियो वियो आहे जंहिंजो नालो रैयान दस्तरखान आहे। रैयान उहो दर आहे जन्नत जो जंहिंमें रोज़ेदार दाख़िल थींदा। अॼु उन ई नाले जी निस्बत सां हिते दस्तरखान रखियो वियो आहे, उन में असां शरीक थिया आहियूं। अल्लाह साईं तव्हां असांजी सभिनी जी नेकियुनि खे क़बूल करे, महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां सोशल वर्करनि रमज़ान शरीफ़ जे हर जुम्मतुल मुबारक जो इहो प्रोग्राम कंदा आहियूं। हे जेको प्रोग्राम आहे सरदारज़ादा मीर सोबदार खान जलबाणी साहब जे ताउन सां, जिन असां सोशल वर्करनि जो तमामु हौसलो अफ़ज़ाई कयो ऐं असां सां वॾो ताउन कयो आहे। महिमान ख़ासि बि असांजो उहा ॿिया काफ़ी सियासी मज़हबी अॻवान बि हिते पुॻा आहिनि जेको ग़रीबनि ऐं मिसकीननि लाइ माना इफ़्तार पार्टी जो बंदोबस्तु